एहतराम हाजी रमज़ान पालारी साहब, जनाब मलिक चंगेज़ खान साहब, डॉक्टर अनवर पालारी, सरदार कंबू खान, भा शेर अली, भा गुलशेर, ख़ालिद देतो, असांजे यूसी धमाच जा उम्मीदवार वहाबुद्दीन पालारी, चाचो शाहू, कोट बचल पालारी जा रहवासी। अस्सलाम वालेकुम। जीअं त जेके ॻाल्हियूं साईं अब्दुल्ला कयूं शरई तरीक़े सां, उन में सॼो हिकिड़ो मफ़हूम अची वियो त ज़ालिम सां कीअं विढ़जे, पंहिंजा हक़ कीअं वठिजनि, उहो शरई तरीक़े सां क़ुर जी रूह सां जेको सो अब्दुल्ला साहब तव्हांखे ॿुधायो। पंहिंजे ॿारनि खे अर्ज़ु रजो रखंदासीं त पोइ 40 सालनि खां अवां कोस्तान वासियुनि भुगतियो आहे। अगरि कंहिं माण्हूअ साफ़ सुथरा कपिड़ा पाता या साफ़ सुथरी ज़िंदगी गुज़ारी त उहो बि हुनजो ॾोहो आहे। अगरि को साम्हूं थी बीठो तॾहिं बि उहो हुनजो ॾोहो आहे। अगरि कंहिं हक़ जी ॻाल्हि कई तॾहिं बि उहो सलाखनि जे पुठियां आहे। ऐं उन ख़ौफ़ ऐं डप जे आलम में को बि माण्हू इन भोतार के निज़ाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण लाइ तयारु न हो। सिंध पालारी इतिहाद जे वजूद में अचण खां पोइ इहे डप, इहे ख़ौफ़, इहे सभु ख़तमु थी विया। ऐं सिंध पालारी इतिहाद खां पोइ कोहिस्तान में रहंदड़ मज़लूम क़ौमूं जेके ॿियूं आहिनि, जेके अक्सरियत में बि इलाही सारियूं क़ौमूं आहिनि, जेके अक़लियत में बि आहिनि, उन्हनि खे बि असां जिन प्लेटफॉर्म जी जिदोजहद खां पोइ ज़बान मिली, उन्हनि माण्हुनि बि पंहिंजे हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई। ऐं उनजो अंदाज़ो तव्हां हींअर उन सूरत में लॻाए सघो था त पूरे जामशोरे ज़िले जे अंदरि मलिक असद साहब हिकिड़ो बि मेंबर बिना मुक़ाबले कोन खटाए सघियो। तव्हांखे हर जॻह ते इलेक्शन नज़र अचे पई। वोट घुरण आयो आहे तव्हांखां केरु? तव्हां ॿिए धोस खां अलावा केरु वोट घुरण आयो आहे? हू हुनजी इलेक्शन बि आहे त अगरि को इतफ़ाक़ सी को असां जहिड़ो सरफुर बीह रहियो त हुनखे परेशान करणु, तंग करणु, हुनजो ॾुध चोराइणु, हुनजी बकरी चोराइणु, हुनजो सोलर खराइणु, हुनखां मोटरसाइकिल फुराइणु, अहिड़े ज़ुल्मनि जे करे उन्हनि माण्हुनि खे तंग करे उहो हथु खणायो आहे। इहा हिन जी इलेक्शन कैंपेन, इहो माण्हुनि वटि वञण जो तरीक़ो हुनजो। त अलहमदुल्ला हींअर तव्हांजे साम्हूं जेका असांजी मरकज़ी क़यादत आहे, जामशोरो इतिहाद, मलिक चंगेज़ साहब आहे, कंबू खान साहब आहे, ॿी सॼी संगत वेठी आहे, उन्हनि जूं मुसलसल जदोजहदूं आहिनि। ऐं नंढड़ो हिकिड़ो मिसाल आहे, चंगेज़ खान साहब जो घर, मलिक असद जो घर विचां भित आहे। माशाल्लाह अलहमदुल्ला मुंहिंजे हिसाब सां 45-50 साल उमिरि हूंदसि, पर अञा ताईं हुनखे हथु बि कोन लॻाए सघियो आहे, एतिरी ज़रूरत ई कोन्हे हुन में। हाजी रमज़ान पालारी हुनजो पूरो ख़ानदान 40 सालनि खां मुआरो अटकाईंदो अचे, अञा ताईं छा कयो? रोज़ ब रोज़ अलाह ताला हुनखे इज़त ॾे थो, रोज़ वधीक छा कयो हुनखे? त इहे रुॻो हुन जूं भपकियूं आहिनि, इहे रुॻे डप था ॾियनि, बाक़ी हिन में कुझु कोन्हे। हींअर असां जिते विया आहियूं, जंहिं जॻह ते विया आहियूं, अॻे माण्हू को ॻाल्हाईंदो हुन नौकर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, 10 दफ़ा लोणा हणंदो, अॻियां पोयां ॾिसंदो केरु आहे त कोन, पोइ ॻाल्हाईंदा। हींअर सरेआम माण्हू ॻाल्हाइनि था, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कनि था, सच जी ॻाल्हि कनि था, सरेआम। इन खां अलावा हींअर सिंध पालारी इतिहाद जे वजूद में अचण खां पोइ यूनियन काउंसिल धमाच, यूनियन काउंसिल सरी ऐं यूनियन काउंसिल मुंदर खान, उते सिंध पालारी इतिहाद जा 2 पैनल बीठल आहिनि ऐं 2 पैनलनि ते पालारी बिरादरी जा नौजवान जेके आहिनि उहे उम्मीदवार आहिनि। हींअर असांजे लाइ चैलेंज आहे इहो, पंहिंजो पाण खे साबित करण जे लाइ, पालारी बिरादरीअ खे हिकु थियण जे लाइ, पालारी बिरादरीअ खे पंहिंजो वजूद खे संभालण जे लाइ हींअर इम्तिहान आहे सॼी बिरादरी जो, त असां इहो पंहिंजो पाण खे बावर करायूं, असां पंहिंजी शनाख़्त करायूं त बाबा पालारी खे अथव हिन एरिए में। सदाईं जेके असांखे चुपियो आहे, असां पंहिंजो पाण में वेढ़ायो आहे,
चङनि खे चङनि सां विड़ायो अथव, पाड़नि खे पाड़नि सां विड़ायो अथव, राजनि खे राजनि सां विड़ायो अथव। उहो चकर हींअर तव्हांजो कोन हलंदो। हींअर कोस्तान जे अंदरि पालारियुनि खां अलावा जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उहे बि सभु असां सां गॾु आहिनि, कुलो कुलम ॾेई बीठा आहिनि। पर 40 सालनि जे निज़ाम खे धिको ॾियण जे लाइ सिंध पालारी इतिहाद जे वजूद खे मस 6 खां 6.5 महीना थिया आहिनि। असीं इहो चाहियूं था त इहा हिकिड़ी तारीख़ थिए, इहा हिकिड़ी तारीख़ थिए त 40 साल जे ज़ुल्म ऐं ॾाढ खे 6 महीननि जे अंदरि असां भोरा भोरा करे छॾियूं। 40 सालनि जो प्लान जेको आहे असां 6 महीननि में वठणु चाहियूं था। हुनखां असां पंहिंजी बिरादरी जा चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर, डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर सभु असीं पंहिंजी बिरादरी मां आणणु चाहियूं था। पंहिंजे जामशोर इतिहाद जे दोस्तनि जा मशावरत सां उन्हनि जा दोस्त असां सां गॾु सलाह ॾियलनि, सभई गॾिजी करे असां हिन भोतार के निज़ाम जे ख़िलाफ़ जिदोजहद शुरू कई आहे ऐं इनशा अल्लाह हिन जिदोजहद में कामयाबु थींदासीं। तव्हां दोस्तनि खां इहा गुज़ारिश आहे त 24 तारीख़ ते जेके बि पंहिंजा कमकार आहिनि उहे कमकार लाइ 24 तारीख़ ते पूरो ॾींहुं 12 कलाक वञा खपनि असांखे। पोलिंगनि ते विहणो आहे, बदमाशी करण न आहे ॾियणी, रिज़ल्ट वठी पोइ निकिरणो आहे। ऐं जेके असांजी बिरादरी जा माण्हू को हैदराबाद में आहे, को ॿाहिरि आहे, की किथे आहे, त इहो पंहिंजो इख़लाक़ी फ़र्ज़ु सम्झी करे उन्हनि दोस्तनि खे बि दावत ॾियो भाई तुंहिंजो वोट आहे हिते, तूं महिरबानी करे 24 तारीख़ अचु। हिकु हिकु माण्हू जो वोट क़ीमती आहे। जेतिरे वॾे मार्जन सां असीं हुनखे हाराईंदासीं ओतिरो असांजो नालो थींदो। असीं हिन निज़ाम खे अगरि कंहिं ललकारियो आहे 40 सालनि खां पोइ त पहिरीं नंबर ते हाजी रमज़ान मलिक चंगेज़, उन खां पोइ सिंध पालारी इतिहाद वजूद में अचण खां पोइ असां हुनखे ललकारियो आहे ऐं असां ई हुनखे रोडनि ते आंदो आहे। भोतार खे असां जे ई करे अॼु इलेक्शनूं थियनि पियूं। असांजे तव्हां हींअर आर ओ ऑफिस में अॻे वेंदा त 7 यूनियन काउंसिल न 7 फार्म वठंदा, 8 फार्म कोन हूंदो। हींअर 100 फार्म वरिता विया आहिनि। इलेक्शन कमीशन जे अमले चयो त यार असीं त अॻे सिर्फ़ु 7 फार्म ॾेई वेही रहंदा हुआसीं बसि, ॿियो त केरु हूंदो कोन। हींअर 100 फार्म में आहे त इहा हिकिड़ी तब्दीली आहे। असीं चाहियूं था त असांजा जेके हक़ूक़ आहिनि, मिसाल तौरु अगरि अव्हांखे सुठी तालीम खपे थी, अव्हांखे सुठी सिहत खपे थी, अव्हांखे रोड रस्तनि जी ज़रूरत आहे, अमी चाहियो था त असां बराबरी जी बुनियाद ते वियूं, बराबरी जी बुनियाद ते ॻाल्हायूं, बराबरी जी बुनियाद ते असांखे हक़ मिलनि। तव्हां 24 तारीख़ ते ताले खे ठपो हणी पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाबु कयो। असांजा उम्मीदवार जेके आहिनि से सरदार कोन्हनि। असांजा उम्मीदवार जेके आहिनि तिन जा बंगला कराची में कोन्हनि, तिन जा बंगला दुबई में कोन्हनि। से अव्हांखे 24 काको शाहू अव्हांजे ॻोठ जो माण्हू आहे, वाह थाणे बुला खान जो माण्हू आहे, ख़ालिद बि अव्हांजो थाणे बुला खान जो माण्हू आहे, ख़ुदावश विके जो बि तव्हां सॾु पंध ते सभु अव्हांजी वेझो आहिनि। अव्हांजे सॾ में सॾु मिलाए अव्हां सां गॾु बीहण वारा माण्हू आहिनि, अव्हांजे ॾुख सुख में बीहण वारा माण्हू आहिनि, अव्हांजी बिरादरी जा माण्हू आहिनि। असीं इहो चाहियूं था त तव्हीं जिते 40 साल अव्हां भोतार खे वोट ॾिनो आहे, हींअर हिकिड़ो चकर पंहिंजे उम्मीदवारनि खे, पंहिंजी बिरादरी जे दोस्तनि खे ऐं सभु नौजवान दोस्तनि, सभु नौजवान यंग दोस्तनि, उन्हनि खे वोट ॾेई कामयाबु करियो ऐं उन खां पोइ तव्हां तब्दीली ॾिसो, उन खां पोइ तव्हीं कमु ॾिसो त तव्हांजा कम कीअं था थियनि। अॻे भोतार तव्हांजो 40 सालनि ताईं 3 साल 4 साल 5 सालनि में का ताज़ियत कोन कंदो। अॼु को 6 महीननि जो ॿारु मरे थो त उते ताज़ियत लाइ बीठा आहिनि। अगरि को ग़रीब गुरबो तव्हां ॾिसो हूंदा त उहो मिले थो त हुनखे भाकर वॾा था हुजनि। ईद जे ॾींहंनि ते थाणे बुला खाने बि सरदार जो पुटु घटियूं साफ़ पियो कराए, गटर साफ़ पियो कराए। इहा हिकिड़ी तब्दीली अथव। बंगलनि खां असां बंगलनि खां कढी ॻोठ ॻोठ में रुलण ते उन्हनि खे मजबूर कयो आहे। अॼु ॻोठ ॻोठ ते वञी मिनथू पिया कनि, हथ पिया ॿधनि त असांखे वोट ॾियो। ॻोठनि में वञी वोट था वञे, थाणे बुला खाने पुॼी चवंदा त इहो टंगू बि खपनि, टिट न ॾियो। इहा हुनजी ॿोली आहे। इन बदकिरदार जा माण्हू असांजा लीडर थियनि पिया, जिन खे असां सॼी ज़िंदगी वोट ॾिनो आहे। अगरि इन अहिड़े बदकिरदारनि खे असां वोट ॾिनो त पोइ असांजो ॼमण जो, असांजो जेको जहिड़ा आयासीं तहिड़ा न आयासीं, ॻाल्हि मिड़े साॻी आहे। इन करे अव्हांजो वोट क़ीमती आहे। पंहिंजे वोट जी क़ीमत ॼाणो। अव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई पलांद जो तरीक़ो आहे, उहो अव्हांजो पलांद आहे वोट। वोट ॾींदा त अव्हांजो पलान थींदो, अव्हांजे महरूमनि जो पलान थींदो।
अवांजे जेके एहसास महरूमी अवांजे अंदर आहिनि उन जो प्लान थींदो त इंशाअल्लाह 24 तारीख़ ते ताले जे निशान खे ठपो हणी पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाबु कयो। इहे सभु माण्हू उम्मीदवार अवांजे पंहिंजे घर जा भाती आहिनि, उन्हनि खे कामयाबु कयो। इंशाअल्लाह अलाह साईं बहितर कंदो। हिकिड़े ॿिनि जाइनि ते बल्कि हर जाइ ते असांजे वॾड़नि इहो चयो त हिननि छोकिरनि जी हिननि सभिनी जवाबदारी असांजी आहे, हिननि जा ज़ामिन असां आहियूं। अगरि कंहिं दोस्त जो कमु न थिए, अगरि कंहिं दोस्त खे इज़त न मिले, अगरि कंहिं दोस्त खे उथी बि हथु न ॾिए त उनजो असांजे गिरेबान पकड़िजो। जेके बि असीं मर्कज़ी क़यादत वेठा आहियूं असीं हिन जे वार वार जा ज़ामिन आहियूं। हिकिड़ो चकर हिन खे वोट ॾेई सिंध पालारी इतिहाद ऐं प्लस जाम शोरो इतिहाद जे माण्हुनि खे कामयाबु कयो। इंशाअल्लाह ताला अवां जूं इहे एहसास महरूमियूं ख़तमु थींदियूं, अवां वटि तालीम बि ईंदी, अवां वटि हेल्थ जो सिस्टम बि ईंदो, रोड रस्ता बि ईंदा। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त सभु महरूमियूं ख़तमु थियनि। अवां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।